अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम सरी अवां जे साम्हूं इश्यूज़ ऑफ सिंध जे नाले सां नओं प्रोग्राम खणी आई आहे, जंहिंमें कोशिश कबी त सिंध जा जेके समाजी इश्यूज़ आहिनि उन्हनि ते नंढी ॻाल्हि ॿोल करे सघिजे। पोइ कॾहिं कॾहिं मुल्की या बैन अल-अक़वामी इश्यूज़ बि जेके समाजियात सां मुंसलिक हूंदा उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कबी। असां वटि ॾिसो केतिरा इश्यूज़ आहिनि। गुरबत आहे, तइलीम जो अणहूंदी आहे, उहा तइलीम जेका मयारी आहे उहा कोन्हे। ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तइलीम जे लाइ तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि, स्कूल न आहिनि, सिहत जा मसइला आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर आहे, दाड़ेल, अमन अमान जी सूरत हाल, मेरिट जी लताड़, इहे केतिरा ई इश्यूज़ आहिनि जेके असां रोज़ु भोॻियूं था। कारोकारी जो हुजणु, अञा केतिरा अहिड़ा मसइला आहिनि। अंदरि पंहिंजे ॿारनि सां माउ पीउ जो रवैयो, ॿारनि जो रवैयो माउ पीउ सां, मंशियात जो वधणु, सरदारी निज़ाम ऐं गुरबत या जेको उनजो राज आहे उहो सरदार जे लाइ हिकिड़ो अलॻि कानून आहे, उन जे लाइ अलॻि हिकिड़ो जहान आहे ऐं आम माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अलॻि जहान आहे। आम माण्हू उन खे मञे थो पियो। पीर मुर्शिद जो हिकिड़ो अलॻि जहान आहे, मुरीद ख़ादिम जो हिकिड़ो अलॻि जहान आहे, उन खे पंहिंजी क़िस्मत सम्झे थो पियो, नसीब सम्झे थो पियो। इन्हनि ॻाल्हियुनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेको असांजे साम्हूं अची रहियो आहे त सियाल बिरादरी जा जेके चङा मुड़ुस आहिनि, हींअर सिंध में हर उहो माण्हू जंहिंखे तमामु घणा पैसा हथ में अची था वञनि या को इख़्तियार हथ में अची थो वञे, उहो पंहिंजो पाण खे सरदार सॾाइणु शुरू करे थो। दुनिया मां सरदारी निज़ाम ख़तमु थी रहियो आहे, सिंध में सरदारी निज़ाम वधी रहियो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो रोज़ का बिरादरी पंहिंजो सरदार या उहो बिरादरी जो चङो मुड़ुस पंहिंजो पाण खे सरदार कोठाइण में फ़ख़ुरु महसूसु करे थो पियो। मज़ाक जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं था, बिरादरी जो नालो कोन था खणूं, ॿ ॿाहिरि पाण में विढ़िया, हक़ीक़ी ॻाल्हि अथव। हिकिड़े सरदार खे वञी ॿुधायो न, उन त तुंहिंजो जेको भाउ आहे उहो पंहिंजो पाण खे सरदार थो सॾाए पियो, वॾो भाउ तूं आहीं, सरदार तोखे सॾाइणु घुरिजे। वॾो भाउ वाक़ई कावड़िजी वियो ऐं नंढे भाउ वटि अची वियो। तो पंहिंजो पाण खे सरदार सॾाइणु शुरू कयो आहे। उनजो हा, चए पोइ मां छा आहियां, वॾो भाउ त मां आहियां। अच्छा, उनजो ॿिन्ही भाइरनि जो पीउ सरदार कोन हुयो, पर पैसा जाम अची विया। ही सम्झो गुज़िरियल 25 सालनि जी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था पिया, उनजो वाक़ियो आहे। नाला बि तव्हांखे मां ॿुधाए सघां थो, पर ॿुधाइण मां को फ़ाइदो कोन्हे को। असां कंहिं माण्हू ते हिट कोन था करियूं, असां निज़ाम जी ॻाल्हि था करियूं, उहो चाहे मुल्की निज़ाम हुजे या सरदारी निज़ाम सिंध जो हुजे। उहो सियाणो हुयो, नंढो भाउ सियाणो हुयो, पॉलिटिकल माण्हू। उन चयो अथई तव्हां चीफ सरदार। वॾो भाउ ॾाढो ख़ुशि थी वियो, ठीकु आहे, तूं सरदार, मां चीफ सरदार। अॼु सरदार सियाल साहिबनि जो ऐं सरदार अब्बासी साहिबनि जो जेको झेड़ो थियो हुयो लाड़काणे में, मौज़म अब्बासी साहिब ऐं तारिक सियाल साहिब जे विच में, जंहिंजे लाइ चयो पियो वञे त मौज़म अब्बासी जो फर्ज़ंद हिकिड़े ॿिए छोकिरे सां गॾिजी अब्बासी इन जे सियाल साहिबनि जे ऑफिस ते फायरिंग कई हुई। लाड़काणे जा सभु माण्हू परेशान थी विया। वॾा माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां, शायदि उहे मौलवी साहिब हुजनि, राशिद सुमरे जी ॻाल्हि था करियूं, चाहे उन में क़ौम परस्त हुजनि, नायाब सरकश जी ॻाल्हि था करियूं, चाहे नंढा वॾा जेके सभु परेशान थी विया। साईं पाण में न विढ़ो, ही क़ुर पाक तव्हां वटि खणी आया आहियूं, इन जे मुआबे पंहिंजो पाण में ठहो, तव्हांजे जहिड़े सां नुक़सानु पवंदो। ही आहे असांजे सरदारी जहान जो। जेकॾहिं ॿ ॾाढा मुड़ुस पाण में अटकजनि था त दुनिया परेशान थी वञे, उतां जी लोकल। पर उहे ई सरदार जॾहिं क़त्ल कराइनि था, उन्हनि जे लाइ उहे चाहे क़ौम परस्त हुजनि, चाहे उहो मज़हब जा जेके अॻुवाण हुजनि, या वरी सियासी माण्हू हुजनि या ब्यूरोक्रेट हुजनि, उहे उन तरफ़ ध्यानु ई कोन था ॾियनि पिया। अदालतूं ख़ामोश वेठियूं आहिनि। पोइ कमज़ोर माण्हू वीचारो पंहिंजो पाण खे इन सरदार निज़ाम जे अॻियां सरेंडर करे थो ऐं उनखे पंहिंजी क़िस्मत सम्झे थो पियो। 4-5 ॾींहं पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो न, उहा जेका नियाणी आहे उमेर बाब दाऊं थी करे पई त 7 साल गुज़री विया आहिनि, मूंखे इंसाफ़ कोन थो मिले। 3 क़त्ल थी विया मुंहिंजा, ॾाॾो वियो, चाचो वियो, पीउ वियो, अञा ताईं मूंखे इंसाफ़ कोन थो मिले, छो त उन साम्हूं सरदार आहिनि। ऐं अॼु उहे ई उन्हनि ई सरदारनि वटि
ॿियनि सरदारनि जो फ़ैसिलो थी रहियो आहे। इहो जेसि ताईं असां वटि सरदारी निज़ाम क़ाइमु रहंदो सिंध में, त पोइ इन सरदारी निज़ाम में पलिजंदड़ माण्हू कीअं चाहींदा त आम आवाम आजपो या आज़ादी जो साह खणी सघे। हू त वीचारो ईअं सम्झो इन जे जेको क़ैद खानो आहे न इन निज़ाम जो, उन जो हिकिड़ो क़ैदी बनियल आहे। हाणे सोचणो असांखे तव्हांखे आहे त छा असां इन निज़ाम खे ताक़तवर बनायूं या इन निज़ाम खे कमज़ोर करियूं, कीअं करियूं था? इहो हिकिड़ो सुवालु आहे जेको मां अव्हां जे अॻियां छॾियां थो पियो। प्रोग्राम बहितर लॻो हुजे त फीडबैक ज़रूरु ॾिजो ऐं अव्हां सां मुलाक़ात सिंध जे इशूज़ ते इशूज़ ऑफ सिंध में थींदी रहंदी। अव्हां जी वॾी महिरबानी। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अल्लाह वाहे।